मस्त हवा थी लगे पई न, मज़ो अची वञे हिते बीह करे पतंग उॾायूं त। चई आहे न चरखी ऐं पतंग घरां खणी अचां, मज़ो अचे हा, कोई घटे बि न सघे हा पतंग, ख़बर अथई। हल सुख। मच्छर छो था पकड़ियो पिया यार, हलो न पतंग उॾायूं। पंहिंजे नसीब में पतंग उॾाइण किथे लिखियल आहे, मच्छर पकड़े ई ख़ुशि रहणो आहे पाण खे, नसीब ई कोन्हे। तूं मुंहिंजा सभु पतंग खणी वई आहे बड़वी, भाउ सफ़ा लही वियो अथई छा? बड़वी कंहिंखे थी चए पई? तोखां अलावा ॿियो कोई आया हिन रूम में? है छाती खाए पई मोटी, असली हेॾो वजन वधाए छॾियो अथई। अरे लायूं ऐं सीरा ॾाढा खाधा आहिनि सचे घीअ जा। ओहो, माना उतराइण जूं लायूं जी भरे करे खाधियूं अथई तो, ऐं मथां खां सीउ आहे, माना सॼो ॾींहुं ठूस ठूस चालू ई हूंदई तुंहिंजी न मोटी। हल तुंहिंजो त टाइम पूरो थी वियो अथई हाणे, आख़िरी ख़्वाहिश ॿुधाए तुंहिंजी छा अथई, जल्दी ॿुधाए, टाइम कोन्हे मूं वटि। हिकु पतंग उॾाइण ॾे ख़ाली मूंखे। कॾव ॿुध त विनोद, मां छा थी चवां? हा चओ, छा थियो? उतराइण थी अचे पई, हल न पतंगनि जो दुकान खोलियूं, ॾाढो कमाईंदासीं, छा थो चए? आइडिया त सही आहे, हल हाणे ई खोलियूं, देरि न कयूं हिन में। उतराइण खां पोइ एग्ज़ाम थी चालू थिएव त पतंग घटि उॾाइजो, पढ़ाईअ में ध्यानु ॾिजो। पोइ पतंगनि खे कोटो न लॻंदो? निकिरी वञे त पाशूड़ा, पतंग ई उॾाए वञी हाणे खां घर वञी करे, सम्झे? छा खपई? भाऊ पतंग खपनि, हो छा आहे उतराइण थी अचे पई न मथां, हिन जे करे। पोइ हिते छो आयो वहीं? भाऊ पैसा ई कोन्हनि के पतंग वठण लाइ, ॿार घर रोअनि था पिया, पप्पा फिरकी वठी अचो, पप्पा पतंग वठी अचो, कंहिंखां वठां पैसा? भाऊ उतराइण थी अचे, तव्हांजो फानूसनि जो धंधो त बंदि थी वियो अथव, छा कंदव? ॾिसे दोस्त, हिन दफ़े मां लाइट वारा फानूसा ठाहिया आहिनि, उहे ॾाढा हलंदा, सम्झई? पैसा त मां कमाए करे ई रहंदमि बड़वा।